कराची खां ख़बर शामिल कंदासीं। ट्रांसपोर्ट खाते पारां मुसाफ़िरनि खां इज़ाफ़ी भाड़ा उगाड़ींदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। सीनियर वज़ीर शहजीर नाम एमर जी हिदायत ते लखें रुपया मुसाफ़िरनि खे वापसि ॾियारिया विया। सिंध जे सभिनी ज़िलनि में बस ऐं कोचस जी चेकिंग कई वई। तव्हांखे ॿुधाईंदासीं, कार्रवाईअ दौरान मुसाफ़िरनि खां वरितल इज़ाफ़ी भाड़नि जी मुद में 1,04,16,000 रुपया वापसि कराया विया। कानून जी भञकड़ी कंदड़ ट्रांसपोर्टर्स ते 11,56,000 रुपया दंड बि विधो वियो। ट्रांसपोर्टर्स खे अवाम खे खुरण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हुकूमत मुसाफ़िरनि जे हक़नि जे महफ़ूज़ आहे। शहजीर नाम मेमण जो इहो चवणु आहे। शहजीर नाम मेमण जो चवणु आहे त अवाम खे सहूलियतूं फराहम करण ऐं संदन हक़ जो तहफ़ुज़ सिंध हुकूमत जे पहिरीं तरजीह आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजीर नाम मेमण जो चवणु आहे त कानून जी भञकड़ी कंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ सख़्त एक्शन वरितो पियो वञे। नाज़रीन, अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। ट्रांसपोर्ट खाते पारां मुसाफ़िरनि खां इज़ाफ़ी भाड़ा उगाड़ींदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वयूं आहिनि।